बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। उम्मीद थो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। ज़ाल ऐं माउ जी मुहबत में केॾो फ़र्क़ु आहे। ॿिन्ही जो मुहबत जो अंदाज़, ॿिन्ही जे चाहण जो अंदाज़ बिल्कुलु अलॻि आहे। हिकिड़े माण्हूअ खे ज़ुकाम थी पियो, उहो तकड़ में जो घर आयो त पंहिंजी माउ जे रए सां नक साफ़ करण लॻो त माउ चयोसि अबा बीह त कपिड़ो तोखे ॿियो ॾियां, हीउ मुंहिंजो रओ जेको आहे मेरो आहे। ऐं वरी पंहिंजी घरवारी जे रए सां नक साफ़ पियो करे त घरवारी चयुसि त तो त मुंहिंजो रओ ई ख़राबु करे छॾियो। असां पंहिंजे जीजलनि खे, असां पंहिंजे अमड़नि खे, घर जे सूंहनि खे उहा मुहबत न ॾेई सघंदा आहियूं, ठीकु तरीक़े सां ॻाल्हाए बि न सघंदा आहियूं। घरवारी जा सदाई जहिड़ा फॾा फसाद, उन जूं फरमाइशूं पूरियूं कयूं था। ऐं अगरि माउ का बि फरमाइश करे, ज़िंदगी में का फरमाइश कंदी त कोन्हे, पर अगरि का फरमाइश करे बि त अॻ में पुछंदी त तो वटि पैसा आहिनि। अहिड़ो ई हिकिड़ो मौज़ू आहे, तव्हां सां शेयर थो कयां। हिकिड़ो माण्हू ऑफिस जो कमु पियो करे, घरवारी जी फ़ोन आयसि त मुंहिंजे लाइ पिज़्ज़ा वठी अच। ऑफिस खां ॿाहिरि जो निकितो त बारिश पई हले, उहो पाण खे बारिश जे पुसाइण खां, पाण खे गप खां बचाइण जे करे रक्शे ते चढ़ी सिधो घर पहुतो। उन खां पिज़्ज़ा जो लफ़्ज़ विसरी वियो। घर पहुतो त घरवारीअ पहिरियों सुवाल हिन खे कयो त मुंहिंजी पिज़्ज़ा? हुन चयो आहे मूंखां पिज़्ज़ा विसरी वई। जीअं हिन चयो पिज़्ज़ा विसरी वई त हुनजो मुंहुं सुॼी वियो। हुन चयो तोखे सदाई का न का शइ विसरी वेंदी आहे। हुन चयो चलो ख़ैरु आहे, मां वञा थो, वञी पिज़्ज़ा वठी थो अचां। पोइ कपिड़ा चेंज करे वरी पिज़्ज़ा वठण लाइ ॿाहिरि निकितो। बारिश घणी हुई त रस्ते ते हिनखे यादि पियो त हिकिड़े दफ़े मुंहिंजे अमड़ जी तबियत ख़राबु थी ऐं मां राति जो निकिरण जी कोशिशि कई त मां दवा वठी अचां। त जॾहिं मां दरवाज़े ते पहुतुसि त अमड़ मूंखे सॾु करे चयो त अबा त बारिश आहे, अलाह ख़ैरु कंदो, सुबुह जो दवा वठिजांइ। हिन महिल मथां किथे पुसी पए, किथे किरी पए त तूं हिन महिल दवा खे छॾ। पिज़्ज़ा ज़रूरी आहे या दवा ज़रूरी आहे? सभ खां बहितर त दवा आहे, छो जो तकलीफ़ जे महल माण्हू दवा ई वठंदो आहे। पर माउ जे ममता, माउ जी मुहबत जो हिकिड़ो अंदाज़ एॾो कमाल जो आहे त पुट खे तकलीफ़ न अचे, मथां मुंहिंजे करे किथे पुसी पए, मथां किरी पए, छो जो बारिश आहे। सॼी राति पंहिंजी तकलीफ़ बर्दाश्त कई, पर पुट जो बारिश में पुसणु बर्दाश्त नथो थिए हुन खां। त अलाह पाक सभिनी जे अमड़नि खे वॾी हयाती ॾिए, वॾी जमारत। अगरि अमड़ घर में आहे त घर बि घर आहे, पर जेकर वॾो वॾो महल हुजे, वॾा बंगला हुजनि, अमड़ कोन्हे त यकीन कयो त उहो घर बि क़ब्रस्तान मिसल आहे। अगरि मुंहिंजो हीउ पैगाम पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो। अलाह ने कबा।